रबन वारा या पंहिंजो जेके ॿिया दोस्त आहिनि असांजा उहे असां वटि आस्थाने ते बि ईंदा आहिनि। हिन वारे बि बाबा साईं जो मेलो आहे 8 मई ते 29 शवाल जो ॾींहुं 3 जी रात सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां दावत बि आहे। जेके दोस्त अची सघनि त असांजो जहिड़ो फ़क़ीराणो हाल आहे उन्हनि जी ख़िदमत कंदासीं। त आख़िरी लाॾो वो उमिरि ता राज़ तेरी अल्लाह निगहबान हो, वो उमिरि ता राज़ तेरी अल्लाह निगहबान हो, वो उमिरि ता राज़ तेरी अल्लाह निगहबान हो, वो अली दी अमान हो वही पंज गंदी चार हो, वही अली दी अमान हो वही पंज गंदी चार हो, वही उमिरि ता राज़ तेरी अल्लाह निगहबान हो, वो उमिरि ता राज़ तेरी अल्लाह निगहबान। ओ मैं तो तुबागड़ काशिफ अली तेरी, मैं तो तुबागड़ घोट राजा तेरी,
वॾियूं महिरबानियूं।